महबूब संदेशान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया ॾिसंदा वया झुकंदा वया असहाब थी वया असहाब थी वया असहाब थी वया उन इश्क ऐं ईमान के समझण त दुख्यो आ उन इश्क ऐं ईमान के समझण त दुख्यो आ महबूब संदेशान के समझण त दुख्यो आ गाल निकरी न वजे अगते वधण का पो भूलजी न वञा त मां अर्ज पे कयो त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो सहाबा के दियो खबर जी मुझा का अल्लाह जे दरबार में पसंदीदा अमल कहड़ो आ ऐं ना पसंदीदा कहड़ो आ सहाबा जवाब दिनो या रसूल अल्लाह अल्लाह जाने ऐं अल्लाह जो महबूब जाने मुझे मुस्तफा जो जवाब कन खोले बुधो ओ इंसान जे दिलन में जख्म करण वारा बेरहम मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जे कदे कहे शख्स पांजे पान के खुश रखण ला पांजे नफ्स के राजी करण जे ला कहे दिल के दुखायो मां मुस्तफा ऐलान तो कया जण उन हथन सा 100 दफा काबो शहीद कयो अखियूं खोल ओ दौलत ते नाज करे गरीबन जे दिलन ते तीर हलाइण वारा कुर्सी ते नाज करे मिस्कीनन के रंजाइण वारा या कुर्सी सदाई न हलंदी इहा जवानी इहो पावर सदाई न हलंदो सदाई पावर हलंदो त मुझे रब्बे जुल जलाल जो हलंदो याद रखी छद इन पावर में अची करे कंहिंजी दिल आज़ारी न कजा मता तुझू जिंदगी जो इबादतूं रियाज़तूं खाक थी वञनी पर केडो भी गुनाहगार मदीने जे साईं फरमायो अगर कहीं शख्स पंहिंजे रज़ा जे ला न पंहिंजे नफ्स जे खुशी ला न अल्लाह जे रज़ा जे ला कंहिंजे दिल के खुश करे विधो हुजूर फरमायो जण 100 दफा काबतुल्लाह उन हथन सा तामीर करे छड़ी बेखबर मुसलमान कहिड़ी इबादत पुजंदी इन इबादत सा मां अर्ज पे कयो त मुसलमान अल्लाह जा बानड़ा ड्रिज अल्लाह जे ज़ात खां कंहिंजी दिल आज़ारी न कर कंहिंजी दिल आज़ारी न कर ॾेई नथो सघी त न ॾे पर कंहिंखे दुख आहे न अल्लाह जे कंहिंसां राज़ी आ अल्लाह जे छामा राज़ी आ अल्लाह जे कंहिंसां राज़ी आ अल्लाह जे छामा राज़ी आ यार को अमीर को फकीर सब किस्मत जी बाजी आ को अमीर को फकीर किस्मत जी बाजी आ अल्लाह जे कहमा राज़ी आ अल्लाह जे कहसां राज़ी आ।